परू अज तोखे केर बचाईंदो? अज तुझे दिमाग जो कीमो पढ़ाईंदुस। और तो सजी उम्र पोया चखायो आ। जगरे सामो मुर्स मानू थी विढ़ंदे न त परू भी चूड़ियूं नाहन पातियूं। कसम मुखे नूर भटारे जो जे करे तोखे ॾींहं जा तारा न ॾेखारियां त पोइ मूंखे ॾिठे न खीकार जाए। नादर खे समझाए त ही चूई छॾे हलियो वञे, न त ही धरती नादर लाइ ड्रामो करे छॾींदासीं। पंहिंजो मुंहुं त धोई आ, पोइ या टाटा अची कजाए। वरियाम अकेलो न आहे परू, वरियाम जो डंडो जण दिमाग में लगंदुई ऐं ठकाव निकरंदई। पोइ ख़बर पवंदई त वरियाम केड़ी शय आ। और केतिरा भी धन वठी अच, पर इन तुंहिंजे पूरे धन जे लाइ असां ॿ शींहं खोड़ायूं, सुल्तान ऐं परू। सालार खान जो हुकुम थई त हिन नादर खान ऐं सदोरी खे हितां वठी हलियो वञ, न त इहो तुंहिंजो नादर बचंदो न ही तुंहिंजी सदोरी। गौर हाणे वञ सालार खे चओ त सॼो राज भाग महरू सां गॾु आहे। हाणे सालार अकेलो पणिजी वियो आहे ऐं इहो बि ज़रूर चइजांसि त महरू जे साॼे पासे खां परू ऐं खाॿे खां सुल्तान जेकॾहिं अञा बि कंहिंखे छेड़े जो शौक़ु आहे न त हू गो ऐं मैदान। गौर खाना परूअ जो त कंधो खपे ॾे, वॾी आकड़ अथसि। वरियाम कयूं था इन जो बि बिलो। अच सुल्तान पुट, तव्हां वधीक पाण सियाणा आहियो। मूं ऐं मलूक इहा सलाह कई हुई त इहा ॻाल्हि सरदारनि ताईं पहुचाइजे या न। हाणे तूं ॿुधाए। न चाचा, ही मेरू जे घर जो मसलो आहे ऐं घर जा मसाला ओताकुनि ते हल कोन थींदा आहिनि। ऐं चाचा ही मर्दाणो समाज आहे, हिते औरत खे कॾहिं बि इंसाफ़ न मिलियो आहे न ई वरी मिलंदो। इन जो मतिलबु इहो थियो त असां इहा ॻाल्हि सरदारनि ताईं पहुचाए ग़लती करे रहिया हुआसीं, ईअं न? हा चाचा, तव्हांखे ख़बर न आहे त सिंध जा सरदार पंहिंजी न्याणियुनि जो बि फ़ैसिलो न करे सघिया आहिनि, त असां तव्हांजी न्याणियुनि सां कहिड़ो इंसाफ़ कंदा? पुट, पोइ इन्हनि भाइरनि जो पाण में फ़ैसिलो कीअं थींदो? पोइ त इहे पाण में विड़ी मरी वेंदा। इन्हनि सरदारनि जो फ़ैसिलो इहो हूंदो त मेरूअ खे 2-3 एकड़ ज़मीन जा ॾेई कंहिं हारीअ सां परणाए छॾियो। ज़मीन ऐं मिल्कियत उन जा भाइर संभालनि ऐं इहो सालार इहो ई त चाहे थो। पोइ असांखे कुझु न कुझु हाणे करणो पवंदो। इहे ॿई भाइर हाणे हिक छत हेठां न रही सघंदा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।